ॼामशोरो मां अव्हांखे अपडेट कंदासीं जिते महराण यूनिवर्सिटी में शागर्दन जी माली सहायता जी मद में लखें रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ थियो आहे। अव्हांखे इहा ख़बर ॾियो पिया सिंध हुकूमत यूनिवर्सिटी खे शागिर्दनि जी माली सहायता लाइ 4 करोड़ रुपयनि जो प्रोजेक्ट ॾिनो हो। अव्हांखे इहा ख़बर ॾियो पिया पहिरीं किस्त जी मद में यूनिवर्सिटी खे 1 करोड़ रुपया 2017 में जारी थिया। तफ़सील मालूम कंदासीं। रहमान मेमण लाइन ते मौजूदु आहे। रहमान, छा अपडेट्स आहिनि वधीक? जी बिल्कुल, महराण यूनिवर्सिटी में शागिर्दन की माली सहायता के मद में लखें रुपयन की करप्शन जो इंकशाफ थियो है। महराण यूनिवर्सिटी के सिंध हुकूमत तरफान तालीमि याफ्ता बेरोजगार नौजवान के क़ारोबारी माली सहायता के मद में RINU रिसर्च इंक्यूबेशन एंड नेशनल यूनिवर्सिटी जो 4 करोड़ जो प्रोजेक्ट नो वियो। महराण यूनिवर्सिटी के पहिरीं किस्त के मद में 1 करोड़ रुपया 2017 में जारी किया। ज़रैया जो चवण है तो प्रोजेक्ट में ustaदन आफीसरन के नालन ते कंपनी जोड़े 72 लाख रुपया हड़प किया। VC महराण यूनिवर्सिटी के नाथी ज़ुल्फकार उमराणी पंहिंजे नाले ते 2 कंपनियों ग्रीन एनर्जी रेगुलेशन ए स्मार्ट शॉपिंग मॉल ट्राली के अकाउंट में 12 लाख रुपयन की करप्शन कई। प्रोजेक्ट में बेरोजगार तालीमी याफ्ता नौजवान के कारोबार शुरू करने की मदद फराम करनी हुई, पर कंहिं भी शागिर्द के का भी मदद फराम न कई। यूनिवर्सिटी के अमलदारन पारां जोड़ियल कंपनियूं को भी कम न करे सघियूं। ज़रियनि जो योग चवण है तो महराण यूनिवर्सिटी इंतजामिया पारां ॿी किस्त जो 1 करोड़ रुपया जारी करने के लिए सिंध हुकूमत के समरी पिणु उमाणी वई है। इन हवाले से महराण यूनिवर्सिटी के रजिस्ट्रार प्रोजेक्ट बाबत मौक़ुफ़ ॾियण खां लवाए वियो है। रजिस्ट्रार महराण यूनिवर्सिटी वहीद उमराणी खां मौक़ुफ़ वठण की कोशिश कई हुई, तो इन चयो त प्रोजेक्ट बाबत मूंखे का भी ॼाण न आहे। प्रोजेक्ट जूं ज़िम्मेवारियूं ॿियनि प्रोफेसरनि खे सौंपियूं वियूं आहिनि। वॾी महिरबानी रहमान, अपडेट करण जे लाइ। नासिन, अव्हांखे इहा ख़बर ॾियो पिया सिंध हुकूमत यूनिवर्सिटी खे शागिर्दनि जी माली सहायता लाइ 4 करोड़ रुपयनि जो प्रोजेक्ट ॾिनो हो ऐं उन में पिणु घोड़ियूं साम्हूं अची वयूं आहिनि। पहिरीं किस्त जे मद में यूनिवर्सिटी खे 1 करोड़ रुपया 2017 में जारी थिया हुआ।